अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन अम्मा बाद फ़ाऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या हबीबल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या नबियल्लाह वाला आलिका व अस्हाबिका या नूर अल्लाह नवैतो सुन्नतल एतिकाफ़। प्यारा इस्लामी भाइरों, नवैतो सुन्नतल एतिकाफ़ जी माना आहे मूं सुन्नत एतिकाफ़ जी नीयत कई। नीयत दिल जे इरादे जो नालो आहे, लिहाज़ा जॾहिं बि मस्जिद में हाज़िरी थिए हर भेरे याद सां दिल में इरादो रखे पंहिंजी मादरी ज़बान में ही सही एतिकाफ़ जी नीयत करणु घुरिजे। इंशाअल्लाहुल करीम जेसिताईं मस्जिद में रहंदासीं नफ़िल एतिकाफ़ जो सवाब मिलंदो रहंदो। याद रखो, मस्जिद में खाइण पीअण सुम्हण सहरी इफ़्तारी करण दम कयल पानी पीअण वग़ैरह शरई तौर जाइज़ न आहे। एतिकाफ़ जी नीयत करे वठो त इहे कम भी जाइज़ थी वेंदा। हज़रत सैयदना मुहम्मद बिन सईद रहमतुल्लाह ताला अलैह फरमाइनि था, मूं दुरूद पाक जो एक तादाद मुक़र्रर करे रखियो हो ऐं रोज़ानो ओतिरे तादाद में दुरूद शरीफ़ पढ़ी सुम्हंदो हुउसि। अल्हम्दुलिल्लाह, दुरूद पाक जी बरकत सां हिकु ॾींहुं मूं ते करम थी वियो। मां सुतो पियो हुउसि त क़िस्मत चमकी पई। मूं ॾिठो त मुंहिंजा प्यारा आका हबीबे ख़ुदा सल्लल्लाहु ताला अलैहि वालिहि वसल्लम असांजे घर मुंहिंजे कमरे में तशरीफ़ फरमा थिया आहिनि। अल्लाहु अकबर। नूर मुस्तफ़ा सल्लल्लाहु ताला अलैहि वालिहि वसल्लम जी चमक दमक सां पूरो कमरो जगमगाइजी वियो। वाह ख़ुशनसीबी, मुंहिंजा करीम आका मुंहिंजा रहीम आका सल्लल्लाहु अलैहि वालिहि वसल्लम करम जी बरसात वसाईंदे मूं ग़ुलाम जे वेझो तशरीफ़ फरमा थिया ऐं महबत भरे लहजे में फरमायाऊं, ए मुंहिंजा प्यारा उम्मती, जंहिं वात सां तूं मूं ते दुरूद पाक पढ़ी थो वेझो कर मां उन वात खे चुमा। कुर्बान में उनकी बख्शिश के मकसद भी ज़बां पर आया नहीं, बिन मांगे दिया और इतना दिया दामन में हमारे समाया नहीं। हज़रत मोहम्मद बिन सईद रहमतुल्लाह ताला अलैह फरमाइनि था, कायनात जी जान फ़ख्रे मौजूदात सल्लल्लाहु ताला अलैहि वालिहि वसल्लम जो फरमाने ज़ीशान ॿुधी मूंखे हया अची वियो त किथे मुंहिंजो वात ऐं किथे हुज़ूर जा प्यारा प्यारा सुहिणा सुहिणा मुबारक चप। इहो सोचे मूं हया सबबु पंहिंजो चहिरो झुकाए वरितो। हाणे सरापा हुस्न जमाल बीबी आमिना जे लाल सल्लल्लाहु ताला अलैहि वालिहि वसल्लम पाण मुंहिंजे गल ते चुमी ॾिनी। हज़रत मोहम्मद बिन सईद रहमतुल्लाह ताला अलैह वधीक फरमाइनि था, सरकारी आली वकार मक्की मदनी ताजदार सल्लल्लाहु ताला अलैहि वालिहि वसल्लम मूंखे हिन इनायत सां नवाज़ियो ई हो त मुंहिंजी अखि खुली वई। मुंहिंजी घरवारी जेका मुंहिंजे ई वेझो सुतल हुई उहा बि जागी पई। असांजो घर पाकीज़ा नबी मक्की मदनी रसूल अरबी सल्लल्लाहु ताला अलैहि वालिहि वसल्लम जे ख़ुशबूअनि सां महकी रहियो ऐं मुंहिंजो गल त 8 ॾींहंनि ताईं महकंदो रहियो। हे आशिकाने रसूल, अवां ॾिठो दुरूद पाक जी बरकत सां हज़रत मोहम्मद बिन सईद रहमतुल्लाह ताला अलैह ते केतिरो करम थियो। अल्लाह पाक असांखे बि कसरत सां दुरूद पाक पढ़ण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। बैठते उठते जागते सोते हो इलाही मेरा शियार दुरूद, सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु ताला अला मुहम्मद सल्लल्लाहु ताला अलैहि वालिहि वसल्लम। सहाबी इब्ने सहाबी जन्नती इब्ने जन्नती हज़रत अब्दुल्ला बिन उमर रदी अल्लाह ताला अन्हुमा फरमाइनि था, हिकु भेरे मां सफ़र में हुउसि। रस्ते में हिकु हंधि राति थी वई। मां उहा राति हिकु ॿुढड़ीअ जे घर में गुज़ारी। ॿुढड़ीअ जे घर जे वेझो हिकु क़बर हुई। मूं क़बर मां ही आवाज़ ॿुधो, बौलुन वमा बौलुन शनुन वमा शनुन, यानी पेशाब पेशाब छा आहे, मशकीज़ो छा आहे। मूं ॿुढड़ीअ खां उन आवाज़ बाबति पुछो त उन चयो, इहा मुंहिंजे मुड़ुस जी क़बर आहे।
हिन खे 2 गुनाहनि जी सज़ा मिली रही आहे। नंबर 1, इहो पेशाब करण महिल पेशाब जे छंडनि खां न बचंदो हो। मां उनखे चवंदी हुअसि त तो ते अफ़सोस, जॾहिं उठ पेशाब कंदो आहे त उहो बि पंहिंजा पेर कुशादा करे छंडनि खां बचंदो आहे, पर तूं हिन मामले में बिल्कुलु बि एहतियात नथो करीं। मुंहिंजो मुड़ुसु हिन ॻाल्हियुनि ते को ध्यानु न ॾींदो हो, एसि ताईं जो हुनखे मौत अची वियो। ॿुढड़ीअ पंहिंजे मुड़ुस जो ॿियो गुनाह ॿुधाईंदे चयो, हिकु भेरो उन वटि हिकु उञायल शख़्स आयो। उन मुंहिंजे मुड़ुस खां पाणी घुरियो त मुंहिंजे मुड़ुसु उन वेचारे उञायल शख़्स खे परेशान करण जे लाइ ख़ाली मशकीज़ ॾांहुं इशारो कंदे चयो, वञ उन मशकीज़ मां पाणी पी वठि। हू शख़्स उञायल हो, यकदमि मशकीज़ ॾांहुं वधियो। जॾहिं उन मशकीज़ो खयों त उनखे ख़ाली ॾिठाई। उन जी सख़्ती सबबु हू शख़्स बेहोश थी किरी पियो ऐं उन जी मौत वाक़ई थी वई। ॿुढड़ीअ पंहिंजी ॻाल्हि जारी रखंदे चयो, जॾहिं खां मुंहिंजो मुड़ुसु मूं आहे, अॼु ताईं रोज़ानो संदसि कबार मां इहो आवाज़ु ईंदो आहे, बौलुन वमा बौलुन, शनुन वमा शनुन। पेशाब पेशाब छा आहे, मशकीज़ो मशकीज़ो छा आहे। त प्यारा प्यारा इस्लाम भाइरो, हिन इबरतनाक हिकायत में सिखण ऐं सम्झण जा खोड़ सारा नुक़्ता आहिनि। ख़ासि करे हिन में माण्हुनि खे परेशान करणु, माण्हुनि जो मज़ाक़ उॾाइणु ऐं पेशाब जे छंडनि खां न बचण जो वबाल बयानु थियो। अफ़सोस, अॼुकल्ह इहे 2 गुनाह आम थींदा पिया वञनि। 4 दोस्त गॾिजी वेठा हुजनि, दफ़्तरनि ऐं इदारनि में हिकु हंधि कमु करण वारा, बल्कि सॻा भाइर बि कॾहिं कॾहिं हिक ॿिए जी क्लास वठी वठंदा आहिनि, हिक ॿिए जो मज़ाक़ उॾाईंदा आहिनि ऐं चर्चा कंदे नज़र ईंदा आहिनि। अफ़सोस, काफ़िर मुआशिरनि जूं अखियूं बूटे पैरवी सबबु माण्हू दीन खां एतिरे क़दुरु परे थींदा पिया वञनि जो हाणे मुस्लमान सॾाइण वारा बि अप्रैल फूल जहिड़े नाले ते कूड़, मज़ाक़, मस्करी, दिलि आज़ारी वग़ैरह जो बाक़ाइदा ॾिहाड़ो मल्हाईंदा आहिनि ऐं हिक ॿिए जी इज़त नफ़्स ख़राबु कंदा आहिनि। यादि रखो, अप्रैल फूल हुजे या को ॿियो मौक़ियो, मुसलमान जी इज़त नफ़्स खे ख़राबु करणु ऐं मज़ाक़ उॾाए दिलि आज़ारियूं करणु सख़्तु गुनाह ऐं जहन्नम में वठी वञण वारो कमु आहे। अल्लाह पाक असां सभिनी खे अहिड़ियुनि गंदियुनि आदतुनि खां महफ़ूज़ फरमाए। आमीन बिजाहि ख़ातमुन नबीन सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम। हो गया तुझसे खुदा नाराज़ अगर, कब्र सुन ले आग से जाएगी भर। भाइयों का दिल दुखाना छोड़ दो और तमस्खुर भी उड़ाना छोड़ दो। बदगुमानी, झूठ, गीबत, चुगलियाँ छोड़ दे तू रब की नाफरमानियाँ। मत निकालो गंदी गंदी गालियाँ, ये गुनाह का काम है सुन लो मियाँ। अहिड़ी तरह पेशाब जे छन्ननि जो मामिलो आहे। ग़ैर मुहज़ब माण्हू घिटियुनि में दीवारुनि जे साम्हूं पेशाब कंदा आहिनि। हिन बेशर्मी वारे कम में जिते ॿियूं खोड़ सारियूं बुरायूं आहिनि, उते पेशाब जे छन्ननि खां पाण खे बचाइण बि घणो ॾुखियो हूंदो आहे ऐं आमतौर ते ईअं करण वारा पाण खे नापाक छन्ननि खां बचाइण जो लिहाज़ बि नाहिनि कंदा। कॾहिं कॾहिं WC यानी वॉशरूम में वेहण जी सीट घटि ऊनाई वारी लॻाई वेंदी आहे। हिन सूरत में बि ख़ासि करे पेरनि खे नापाक छन्ननि खां बचाइण ॾुखियो हूंदो आहे। जेकी पाकी नापाकी जा अहकाम न आहिनि ॼाणींदा ऐं या जेकी नमाज़ जा आदी न आहिनि, उन्हनि जो आम तौरु हिन पासे ध्यानु बि न आहे वेंदो। वॉशरूम खां पोइ हथ त धोईंदा आहिनि, पर पेर नापाक जा नापाक रहिजी वेंदा आहिनि। बल्कि हाणे त बीही पेशाब करण जो रुझान वधी रहियो आहे। ख़ासि तौर ते एयरपोर्ट ऐं ॿियनि हंधनि ते बीही पेशाब करण जो मख़सूस इंतज़ाम हूंदो आहे। उन सूरत में बि बदन ऐं कपिड़नि खे पेशाब जे नापाक छंडनि खां बचाइणु तमामु ॾुखियो कमु आहे। यादि रखो, पाण खे पेशाब जे छंडनि खां न बचाइणु सख़्तु गुनाह आहे। प्यारे आका मदीने वारे मुस्तफ़ा सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन फरमायो, पेशाब खां बचो, आम तौर ते क़ब्र जो अज़ाब इन ई सबबु थींदो आहे। हज़रत क़तादा रज़ी अल्लाह ताला ने फरमाइनि था, असांखे ॿुधायो वियो आहे त क़ब्र जे अज़ाब खे 3 हिसनि में विरायो वियो आहे। 1/3 अज़ाब ग़ीबत जे सबबु ऐं 1/3 अज़ाब चुगली जे सबबु ऐं 1/3 अज़ाब पेशाब जे छंडनि खां पाण खे न बचाइण जे सबबु थिए थो। त इहा आशिकाने रसूल पाण खे नापाकाई खां बचाइण जो मामिलो सिर्फ़ु पेशाब जे छंडनि सां ख़ासि न आहे, बल्कि पंहिंजे बदन ऐं कपिड़नि वग़ैरह खे हर तरह जी नापाकाई खां बचाइण शरई तौरु लाज़िम ऐं ज़रूरी आहे। सैयदी आला हज़रत इमाम अहले सुन्नत मौलाना शाह इमाम अहमद रज़ा ख़ान रहमतुल्लाह ताला अलैह बहरुर राइक़ जे हवाले सां लिखनि था
पाक शइ खे नापाक करणु हराम आहे। कपड़े में रखूं साफ, तू दिल को मेरे कर साफ। मौला तू मदीना मेरे सीने को बना दे। अखलाक हो अच्छे, मेरा किरदार हो सुथरा। महबूब का सदका तू मुझे नेक बना दे। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु ताला अला मुहम्मद सल्लल्लाहु ताला अलैहि वालिहि वसल्लम। सिपारे ॿिए सूरह बकरा जी आयत नंबर 222 में अल्लाह पाक इरशाद फरमाए थो, तर्जुमो कंजुल इरफान, बेशक अल्लाह घणी तौबा करण वारनि सां महबत फरमाए थो ऐं ख़ूब साफ़ सुथरो रहण वारनि खे पसंदि फरमाए थो। तफ़सीर सिरातुल जिनान में आहे, हर साहिब ज़ौक़ शख़्स हिन ॻाल्हि खां चङे नमूने वाक़िफ़ु आहे त अमीरी हुजे या फ़क़ीरी, हर हाल में सफ़ाई सुथराई इंसान जे वक़ार ऐं शरफ़ जी आईनादार आहे। जॾहिं त गंदगी इंसान जी इज़्ज़त ऐं अज़मत जी बदतरीन दुश्मन आहे। दीन इस्लाम जिते इंसान खे कुफ़्र ऐं शिरक जे नजासतुनि खां पाक करे इज़्ज़त ऐं बुलंदी अता कई आहे, उते ज़ाहिरी तहारत, सफ़ाई सुथराई ऐं पाकीज़गी जी आला तालीमात जे ज़रिए इंसानियत जो वक़ार बुलंद कयो आहे। बदन जी पाकीज़गी हुजे या लिबास जी सुथराई, ज़ाहिरी शिकिल ऐं सूरत जी उमदगी हुजे या तौर तरीक़े जी चङाई, मकान ऐं साज़ो सामान जी बहितरी हुजे या सुवारी जी सफ़ाई, मतिलबु हर शइ खे साफ़ सुथरो ऐं निगाह खे वणंदड़ रखण जी दीन इस्लाम में तालीम ऐं तरगीब ॾिनी वई आहे। हज़रत अबू मालिक अशरी रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे, नबी अकरम नूर मुजस्सम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन फरमायो, पाकीज़गी निसफ़ यानी अधु ईमान आहे। ॿी रिवायत में अचे तो उम्मुल मोमिनीन हज़रत आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा खां रिवायत आहे, सरकार आली वक़ार मक्की मदनी ताजदार सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, बेशक इस्लाम साफ़ सुथरो दीन आहे, तव्हां सफ़ाई हासिल कयो, छो त जन्नत में साफ़ सुथरो रहण वारो ई दाख़िल थींदो। टी रिवायत में आहे, जेको लिबास तव्हां पायो था उनखे साफ़ सुथरो रखो, पंहिंजी सवारियुनि जी सार संभाल लहो ऐं तव्हांजी ज़ाहिरी शिकिल ऐं सूरत अहिड़ी साफ़ सुथरी हुजे जो जॾहिं माण्हुनि में वञो त उहे तव्हांजी इज़्ज़त कनि। चौथी रिवायत में अचे तो उम्मुल मोमिनीन हज़रत आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा फरमाइनि थियूं, हिकु भेरे सरकारे मदीना सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम ॿाहिरि माण्हुनि वटि वञणु लॻा त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाणी में पंहिंजो अक्स ॾिसी मथे ऐं ॾाढ़ी खे संवारियऊं। मूं अर्ज़ु कयो, या रसूलल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम, छा अव्हां बि ईअं करे रहिया आहियो? फरमायो, हा, अल्लाह पाक पंहिंजे बाने खे पसंदि फरमाए थो त जॾहिं हू पंहिंजे मुसलमान भाइरनि वटि वञे त संवरजी वञे। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु ताला अला मुहम्मद सल्लल्लाहु ताला अलैहि